अस्सलाम वालेकुम। उम्मीद सब दोस्त ठीक हूंदा। अच्छा ही हिकु आर्बिट्रेज लोगो ॾिसंदा हूंदव त तव्हां गॉट AI एंड एक्सचेंज ऑन हिकु प्रोजेक्ट हिकु लेबल ते शो थी वियो आहे। त हिते ॾिसो त एक्टिव यूर गॉट AI अकाउंट। हाणे अॼु खां कुझु टाइम पहिरीं कुझु दोस्तनि गॉट AI में कमु कयो हुयो। हिन में सब्सक्रिप्शन्स वरिती हुई त का $200 जी वरिती हुई, का $100 जी, का $500 जी, का मुख़्तलिफ़ पैकेजिस दोस्तनि बाए कया हुया गोट AI में। छो जो कंपनी एंड खां गोट AI ते अञा ताईं कमु हले थो पियो, छो जो हुननि जी स्पीड इनहेंस न थी सघी आहे या हुन ते कमु करे थी पई टेक्निकल टीम। सो एक्सचेंज ऑन हुननि पंहिंजे तरफ़ खां ट्रायल वरिती आहे एंड उन्हनि खे हिकु बहितरीनु रिज़ल्ट्स मिलिया आहिनि, जेके अॼु या सुभाणे तव्हांखे इहे तव्हांजे हिन ते हैंड्स में ट्रांसफ़र कंदा। एंड सभ खां पहिरीं सिनेरियो उहो रहंदो त जिन्हनि जो गोट AI में पैकेजिस हुया उन्हनि खे पहिरीं एक्सचेंज ऑन ॾिनी वेंदी एंड तक़रीबन के 4,4500 जे नियर अबाउट कुझु माण्हू रहिजनि था पोइ हिते दोस्त जिन्हनि जा पैकेज आहिनि। हाणे सभ खां पहिरीं तव्हांखे छा करिणो आहे, गोट AI वारे अकाउंट ते वेंदव, जंहिं वॉलेट ते तव्हां उहो अकाउंट क्रिएट कयो हुयो उनखे एक्टिवेट कंदव, जीमेल सां वेरीफाइड कंदव। हाणे जीमेल एंड उहा ईमेल कहिड़ी हूंदी जेका तव्हां बी लव डैप में वेरीफाइड कराई हुई या रजिस्टर्ड कई हुई ईमेल वेरिफिकेशन, उहा ईमेल ॾींदव। प्रोसेस कीअं थींदो अचो त वॉलेट ते हली करे मां तव्हां सां शेयर कयां थो। अच्छा ही वॉलेट आहे, जैसे तव्हां वॉलेट ओपन कंदव। हाणे तव्हांखे उन वॉलेट खे ओपन करिणो आहे जंहिं ते तव्हां इहो पैकेज बाए कयो हुयो गोट AI जो, ठीकु आहे। हुन में तव्हां USDT पेमेंट ॾिनी हुई, BLV2 ॾिनी हुई। त BLV2 त सभिनी दोस्तनि खे रिसीव थी चुको आहे, बट USDT जंहिं पेमेंट कई हुई पैकेज परचेस करण लाइ, उहा पेमेंट अञा रिमेनिंग रहे थी दोस्तनि जी। सो तव्हांखे छा करिणो आहे, तव्हांखे हिन जे अंदरि शो थींदो हूंदो हिते ब्राउज़र मेटामास्क में बि आहे एंड हिन में बि आहे हीअ आइकॉन, ठीकु आहे। सिंपल हिन ते तव्हां क्लिक कंदव एंड हिन ते हिते एड्रेस लिखंदव गोट AI जी HTTPS एंड आई थिंक ओके, हिते सेमीकोलन ॾींदव एंड डबल स्लैश ॾेई करे लिखंदव गोट AI.app। जैसे तव्हां ही लिखंदव एंड हिन खे हितां लॉगिन कंदव, सर्च कंदव। जैसे ही ब्राउज़र ओपन थींदो, ठीकु आहे, त तव्हांखे छा करिणो आहे, हिन खे कनेक्ट वॉलेट कंदव। हाणे हिन ते उहो वॉलेट कनेक्ट थींदो जंहिं वॉलेट ते तव्हां रजिस्टर्ड कयो हुयो हितां, ठीकु आहे। मूं वटि उहो वॉलेट कान्हे को, बहरहाल तव्हां पंहिंजे वॉलेट सां कनेक्ट करे जैसे कनेक्ट कंदव त हिते प्रॉम्प्ट ईंदो ते वेरीफाई यूअर ईमेल। हिन सेंट्रल एरिया ते ईंदो प्रॉम्प्ट ते वेरीफाई यूअर ईमेल। वेरीफाई ईमेल में तव्हां छा कंदव, ईमेल पुट कंदव एंड उन ते साइड में बटन हूंदो सेंड OTP। सेंड OTP ते क्लिक कंदव त उहो OTP तव्हांजी ईमेल ते ईंदी एंड उहा वापसि हिन जे अंदरि पेस्ट करणी आहे, त तव्हांजो गोट AI आहे तव्हांजी ईमेल सां लिंक थी वेंदो। पोइ वापसि जेॾीमहिल सुभाणे अचे या अॼु अचे एक्सचेंज ऑन, जॾहिं तव्हांखे तव्हांजे हैंड्स में ईंदी, चाहे वेब ते अचे या एप्लीकेशन जी सूरत में अचे, तव्हां उन में इहा सेम ईमेल लॻाईंदव एंड तव्हांजी उहो एक्सचेंज ऑन छा कंदो, फैच कंदो गोट AI वारी ID खे, त तव्हांजो उन में केतिरो पैकेज हुयो। पोइ तव्हांखे ओतिरे पैकेज जे लाइ अलाउ कयो वेंदो, तव्हां ट्रेड कंदव। हाणे हुन में छा हूंदो, जस्ट तव्हां हुन में 24 घंटनि जे अंदरि हिकिड़ो बटन आहे, तव्हां रोबोट आहे आर्बिट्रेज वारो, उहो तव्हांखे एक्टिवेट करिणो पवंदो जस्ट 24 आवर्स में। वन टाइम तव्हांजो इहो ई कमु रहंदो, बाक़ी सभु कुझु उहो एक्सचेंज ऑन पाण मैनेज कंदो बोट। थैंक यू।